तू पंहिंजी मौत खे विसारे सुकून जी निंड पियो थो करी। रबन हिन फर्श ते निंड अचे किथे थी। ज़ाहिर आहे तू त पलंग ते सुम्हण जो आदी आहीं, पर हाणे तोखे हेठि सुम्हण जी आदत पाण में विझणी पवंदी। रबन जेकॾहिं तूं मूंखे अॼु इन ग़लतियुनि जी माफ़ी थो ॾी त मां तोसां वाइदो थो कयां त बाक़ी ज़िंदगी मां पछाणी जी ग़ुलामी ॾींदुसि, हुन जो नौकर थी गुज़ारींदुसि। हिन पूरी मिल्कियत जी हू अकेली वारिस हूंदी। कमाल खान, तुंहिंजे मरण खां पोइ समूरी मिल्कियत जी त उहा ई वारिस आहे। पोइ असां तोखे ज़िंदा छो छॾियो? ॾिस रबन, मां तोखां माफ़ी वठण लाइ तयारु आहियां। जेकॾहिं तूं चवंदे न त मां मीरा जे पेरनि ते हथु रखे हुन खां माफ़ी घुरंदुसि। ठीकु आहे, तोखे माफ़ करे छॾियो। मीरा खां बि तोखे माफ़ी वठी ॾींदुसि, पर अधा राणा खां माफ़ी वठण लाइ तोखे मरणो पवंदो। रबन, मां कसम खणी चवां थो त राणे खे मारण में ओठे जा हथ आहिनि, ओठे जा। इन हद ताईं पहुचाइण वारो बि त तूं आहीं न ओठे खे बख़्श कंदुसि, हिन ऐं तोखे उन जी हालत त तोखां बि बुरी कंदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।